बल्कि उन्हनि जूं आइडियूं असां फ्री ऑफ कास्ट करायूं आहिनि। न झेड़ो कयो आहे, न फॾो कयो आहे, न का तहरीक हलाई आहे, न कंहिंसां विढ़िया आहियूं। मोहबत सां शफ़क़त सां असां वञी उन्हनि जा कमु कराया आहिनि। 1750 जेके ही दोस्त वेठल आहिनि हिते। बिल्कुलु, मां हाज़िर हिते गवाह वेठो आहियां। असांजो कमु थियो आहे। असां DPC कराई 90 माण्हू, PST to HST कराई, मुंहिंजे दौर में 2 DPC हींअर मूं DPC कराई 90 जी, जेके PST to HST थिया। असां यकीन कयो, ख़ुदा गवाह आहे, 7:30 पौणा 8 बजे 8 बजे असां DO खे मां खणी अचे ऑफिस में वेंदासीं। असां चांहि बि उते पीअंदासीं, नाश्तो बि उते कंदासीं। असां ACR उहो उन्हनि जो केर बि उस्ताद चवे असां उन्हनि खां फोटो कॉपी जा पैसा वरिता आहिनि त बि अॼु में गंढो आहे। असां उहे उन्हनि जी DPC कराई। वरी कुझु दोस्तनि जा आर्डर थिया जेके ॿियनि तालुकनि में थिया, 32 आर्डर मॉडिफाई करायासीं। उहे बि बिना पाई पैसे जे उहे बि उन्हनि खे आर्डर घर वेठे असां वञी ॾिनासीं। अपग्रेडेशन वारा जेके बि थिया दोस्त, जेके बि बिल करायासीं या जेके कुझु थिया, उहे बि सभु फ्री ऑफ कास्ट करायासीं। अॼु मुंहिंजे ज़िले में रिटायरमेंट जो केस आहे, उहो बि फ्री ऑफ कास्ट आहे। GP फंड जो केस आहे, उहो बि फ्री ऑफ कास्ट आहे। कोई पाई पैसो नथो अचे, तंज़ीम जे थ्रू जेको अचे थो। बाक़ी हाणे हर को पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे। रिटायरमेंट जा केस आहिनि, GP फंड आहे, जेके बि केस आहिनि उहे सभु फ्री आहिनि। केर बि पाई पैसो हैदराबाद में असांजो उस्ताद जेको आहे नथो ॾिए। बाक़ी हाणे पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं क्लार्क सां वञी वास्तो कर रखे थो या ॾिए थो, त उहा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। इवन एतिरे क़दुरु जो असांजा दोस्त अचनि था त असां उन्हनि खे 2-2 महीना मोकलूं बि कराए था ॾियूं, जेको सर्विस बुक में एंट्री कान्हे का। पर असांजे उहो बि तंज़ीम वारनि खे दोस्तनि खे इहा उनजो तकलीफ़ थी थिए त माना इहा 2 महीना या महीनो मोकल जेकी उस्ताद खे मिले थी, इहा छो थी मिले। उहे कापियूं कढाए उहे सेक्रेटरी खे व्हाट्सअप कयूं वयूं त साईं हे फलाणे स्कूल में जेको आहे तव्हां DO जेको आहे उहो मोकलूं थो करे। हाणे झेड़ो छाजो आहे? झेड़ो आहे ऑफिसर पंहिंजो पाण जो SS कैडर हिन जो गवाह जो, जेको असांजो तंज़ीम जो उहिदेदार उहो इस्तेमालु थो थिए। ऐं हिते जेको ऑफिस में कमु थिए थो, जेको पनो कढायूं था, उहो सेक्रेटरी खे उते थो वञी पहुचे। नेठि हिकिड़े कंहिं स्कूल में सेक्रेटरी साहिबु आयो, उते वेही DO खे चई त तूं हिते जेको मोकल कई आहे या कीअं कई थी, सर्विस बुक में एंट्री आहे? चईंसि बिल्कुलु आहे। छंछरु जो ॾींहुं हुजे, चईंसि त सर्विस बुक घुराए। चई सर्विस बुक त साईं उन्हनि जी ऑफिस में हूंदो, पंहिंजो TO ऑफिस में। चई सर्विस बुक। सेक्रेटरी थो चवे दादा हे मूं वटि जेको आहे हिन मोकल जी हीअ एप्लीकेशन जेको आहे मूं ॾे व्हाट्सअप थी आहे। त असांजा उहिदेदार अगरि जे पंहिंजे उस्ताद जा दुश्मन हुजनि त पोइ उन उस्ताद खे छा, उहिदेदार खे छा कजे? असां त अॼु ॾींहं ताईं हैदराबाद में जेकी इंटरफेयर थी आहे सॼे सिंध जी थी आहे, पर असां इन्हनि शयुनि खे दरगुज़र कयो आहे। असां अॼु ॾींहं ताईं बर्दाश्त कंदा आया आहियूं। असां कंहिं दोस्त खे तकलीफ़ न ॾिनी आहे। भले ॿिया ज़िला आहिनि, पंहिंजो दादू में मेंबरशिप मोतल थी, पर असां त चयो त ठीकु आहे भई दोस्त नवां आहिनि, अलाह करे ख़ुशि हुजनि, इलेक्शन करे आया आहिनि, पंहिंजे वक़्त खां पिया हाल। असां इन्हनि शयुनि जा आहियूं त भई जेको